अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। बिल अदा करण बावजूद 12 कलाक लोड शेडिंग, कराची जा शहरी अदालत पहुची विया। नॉर्थ नाज़माबाद के रहवासियों जो के इलेक्ट्रिक खिलाफ सिंध हाई कोर्ट में दरख्वास्त दाखिल। अदालत के इलेक्ट्रिक नेपरा ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया। धुरियुनि खे 2 हफ़्तनि अंदर रिपोर्ट पेश करण जो हुकुम। बिल अदा करण बावजूद 12 कलाक लोड शेडिंग थी रही है। दरख्वास्त गुज़ार जो चवण है बिल अदा करण बावजूद 12 कलाक लोड शेडिंग, कराची जा शहरी अदालत पहुची विया। नॉर्थ नाज़माबाद के रहवासियों जो के इलेक्ट्रिक खिलाफ सिंध हाई कोर्ट में दरख्वास्त दाखिल कई वई है। अदालत के इलेक्ट्रिक नेपरा ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया। धुरियुनि खे 2 हफ़्तनि अंदर रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। बिल अदा करण बावजूद 12 कलाक लोड शेडिंग थी रही है। दरख्वास्त गुज़ार जो चवण है। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शहजाद जलबानी खां। जी शहजाद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, हाई कोर्ट में वक्त से बिल अदा कर वारनि इलाक़नि में बिजली जी 12 कलाक लोड शेडिंग जो आज़ार बाबति अॼु दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। नॉर्थ नाज़माबाद जा रहवासी के ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट पहुची विया। अॼु अदालत के इलेक्ट्रिक नेपरा ऐं ॿियनि खे नोटिस पिणु जारी करे छॾिया आहिनि। धुरियुनि खे 2 हफ़्तनि अंदर अदालत पारां रिपोर्ट पेश करण जो हुकुम पिणु ॾिनो वियो आहे। दरख़्वास्त गुज़ार मोहम्मद बाबा जो चवणु आहे त नॉर्थ नाज़माबाद फीडर में 12 कलाक लोड शेडिंग थी रही है। जैसे के इलेक्ट्रिक मूजिब फीडर लो लास्टिक से है। इलाके वासी बिजली जा बिल वक्त से अदा कन था, पर मुसलसल लोड शेडिंग के अज़ाब में मुब्तला आहिनि। जैसे अदालत पारां अॼु धुरियुनि खे नोटिस जारी कया आहिनि। ठीक है शहजाद, अवां जी मेहरबानी अपडेट करण जे लाइ।